IBA सखर जे VC निसार सिद्दीकी जे लालणे खां पोइ ख़ाली पयल सीट ते नए VC जी मुक़ररी लाइ कोशिशूं जारी आहिनि, जॾहिं त IBA यूनिवर्सिटी जे इंतज़ामी टीम वाइस चांसलर जी मुक़ररी ताईं यूनिवर्सिटी मां ई सीनियर माण्हुनि खे VC जे चार्ज ॾियण जो ठहराउ इतफ़ाक़ राय सां पास करे वरितो आहे। इंतज़ामी टीम वक़्ती वाइस चांसलर जी मुक़ररी लाइ 2 नाला तजवीज़ करे वरिता आहिनि। अवामी आवाज़ खे मिलियल ठहराउ जी कापी IBA यूनिवर्सिटी सखर जी टीम जो हिकु अहम इजलास यूनिवर्सिटी में थियो, जंहिंमें यूनिवर्सिटी जे अॻूणे वाइस चांसलर मरहूम निसार सिद्दीकी जी ख़िदमतुनि खे साराहियो वियो। इन मौक़े ते पास कयल ठहराउ में ॼाणायो वियो त जेसिताईं सरकार को कुल वक़्ती वाइस चांसलर मुक़ररु करे, तेसिताईं इंतज़ामी मामलनि जी चार्ज के ॿाहिरें माण्हू खे ॾियण बदिरां यूनिवर्सिटी जे सीनियर्स खे ई ॾिनी वञे त जीअं रोज़ जो कारवार हलाए सघिजे। यूनिवर्सिटी जी इंतज़ामी टीम पास कयल ठहराउ में 2 नाला तजवीज़ कया आहिनि, जिन मां हिक खे चार्ज ॾिनी वेंदी। तजवीज़ कयल नालनि में मैनेजमेंट साइंस जी प्रोफेसर डॉक्टर मीमम शाह, यूनिवर्सिटी जे रजिस्ट्रार ज़ाहिद हुसैन खंड जो नालो शामिल आहे। सैयद मीमम शाह IBA यूनिवर्सिटी सखर जे फाउंडर्स में शामिल ऐं 1995 खां सर्विसिस सरअंजाम ॾेई रहियो आहे। मैनेजमेंट साइंसिस ऐं डॉक्टरेट कंदड़ मीमम शाह हिन वक़्तु डायरेक्टर इंटरनेशनल एक्रीडिशन आहे, जॾहिं त यूनिवर्सिटी ज़रिए जो चवणु आहे त हू वक़्ती VC जे लाइ निहायती अहम उम्मीदवार आहे। 1 महीनो अॻु नओकोट में इलाइक़े ऐं कराची मलीर सखन थाणे जी पुलिस पारां मुबैना तौर क़तल कयल ॻोठाणे नसी चांड जो खून सां इंसाफ़ न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। पखो प्रेस क्लब में चांडिया नौजवान इत्तेहाद जे मर्कज़ी अॻवान मोहम्मद ख़ान चांडियो ॿिनि एहतजाज खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त नओकोट वाक़िओ पुलिस ऐं बासरनि जी मनगढ़ंत मनसूबे तहत थियो आहे। क़तल कयल ॻोठाणो नसी चांडो पुरियो ऐं कंहिं बि केस या वारदाती अमल में मुलविस न हो। बासरनि पंहिंजो इंतकाम वठण लाइ पुलिस हथां जुड़तो मुक़ाबिलो ॼाणाए पुरहत खे बेगुनाह क़तल करायो आहे। हुननि मुतालबो कयो त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सुप्रीम कोर्ट नई कोर्ट वाक़े जो पाण मुरादो नोटिस वठी वाक़े जे अणधुरी तरह जांच कराए वारसनि खे इंसाफ़ ॾियारे। हैदराबाद जी हिलाल अमर में क़ाइम दिलवारी अस्पताल 24 ॾींहनि गुज़रण बावजूद न खुली सघी। अस्पताल जे डॉक्टरनि ऐं अमले पारां 10 ॾींहनि खां मुसलसल एहतजाज जारी आहे। डॉक्टरनि ऐं अमले जो चवणु आहे त SOPs ते अमल न करण जो जवाब ॼाणाए 2 ॾींहनि लाइ अस्पताल बंदि करण खां पोइ 24 ॾींहं गुज़री विया, पर इंतज़ामिया अस्पताल खोलण लाइ तयार नाहे। एहतजाज कंदड़ डॉक्टरनि ऐं अमले जो चवणो हो त हिकु तरफ़ दिल, शुगर ऐं हाई ब्लड प्रेशर जा मरीज़ सस्ते इलाज खां महरूम ऐं परेशान थी विया आहिनि, त ॿिए तरफ़ अमले खे बेरोज़गार कयो आहे। हिननि मुतालबो कयो त अस्पताल खे फौरी तौर ते खोलियो वञे। कराची जे लैरी टाउन नयाबाद जे रहवासियुनि पारां इलेक्ट्रिक जी ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। UC4 जे वाइस चेयरमैन महमूद हाशिम, STP अॻवान शाहिद महमूद जी अॻवानी में खड़ा मार्केट में एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते सभई माण्हुनि रैली में शिरकत करे इलेक्ट्रिक ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। रैली ख़िताब कंदे वाइस चेयरमैन महमूद हाशिम चयो त इलेक्ट्रिक इंतज़ामिया लियारी वारनि सां हद खां वधीक नाजायज़ियूं करे रही आहे। इलाइक़े में 20 कलाक लोड शेडिंग कई पई वञे, जॾहिं त बिजली जा हथ ठुकिया बिल पिण मोकिलिया था वञनि। हुननि चयो त बिजली जी लोड शेडिंग ऐं नाजायज़ बिलनि जो मसइलो हल न थियो त इलेक्ट्रिक जे ऑफिसनि जो घेराव कयो वेंदो। STP अॻवान शाहिद महमूद चयो त इलेक्ट्रिक इंतज़ामिया पारां डिजिटल मीटर लॻाए आवाम खे ॿिन्ही हथनि सां फुरियो पियो वञे। हुननि चयो त लियारी टाउन मां लोड शेडिंग वाधू बिल ख़तम न कया विया त इलेक्ट्रिक जे ऑफिसनि जो घेराव कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।